सिंध तरक़ी पसंद पार्टी के ज़िलई सॾ ते मरकज़ी अॻवान निसार अहमद कीरो के भाउ सलमान कीरो के पुलिस पारां गोलियूं हणी ज़ख़्मी करण ख़िलाफ़ शकरन में पिणु मुकमल शटरबंद हड़ताल कई वई। शहरन पारां हड़ताल के मोट ॾिनी वई, जंहिं ते शाही बाज़ार, सोनारा बाज़ार, स्टेशन रोड, मेहरापुर रोड समेत मुख़्तलिफ़ कारोबारी इलाइक़ा मुकमल तौर बंद रहा, जॾहिं त ट्रैफ़िक पिणु पहिरें पहर में मामूल खां घटि रही। ॿिए पासे एसटीपी जा कारकुन गुल इनकलाबी जी अॻवानीअ में शहर जो गश्त कंदा रहिया, जिन जी कंहिं बि अणंदड़ वाक़े ते नज़र हुई। होॾां गुल इनकलाबी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सलमान कीरो सां इंसाफ़ थियण ताईं सुख सां न वेहंदासीं। जेकॾहिं ज़रूरत पई त सिंध सितर ताईं तहरीक शुरू कई वेंदी। पुलिस गर्दी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हिन इहो बि चयो त एसएसपी नवाब शाह अॼु बि नवाब शाह में हड़ताल दौरान मख़सूस आबादी वारे इलाइक़नि में ज़ोरी दुकान खोलाइण जी कोशिशि कई, जंहिं ते एसटीपी जे कारकुन पारां मज़ामत करण ते खेनि हिकु दफ़ो ॿीहर पुलिस गर्दी जो निशानो बनायो वियो। हिन वधीक चयो त सिंध जो माण्हू निधड़को न आहे जो पंजाब मां घुरायल आफ़ीसर मथां ज़ुल्म करे। असांखे पंहिंजनि नंगनि दंगनि ऐं अगनि जी हिफ़ाज़त करणु अचे थी।